औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। सिंधी ग्रामर इल्मी अदबी सिंधी शाइरीअ जी सनफ़ बहर। हाणे पाण बहर पढ़ंदासीं। बहर अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे दरियाउ या समुंड। इस्तिलाही माना मूजिबि शहर जे उन अरकाननि जे मजमूए खे बहर चइबो आहे जंहिंसां वज़न बिहारिजे। पोइ लेक्चर में पाण वज़न जे बारे में पढ़ियासीं, हुन जा मापा कहिड़ा हुआ, वज़न कहिड़नि कहिड़नि शयुनि में तोड़बो आहे। हाणे बहर में उन्हनि वज़न जो इस्तेमालु, जेके वज़न जा मापा आहिनि उहे इस्तेमालु थी करे बहर जो मतिलबु मज़मून ठहे थो। ऐं बहर कुल 19 बहर आहिनि, पर सिंधी ॿोलीअ में के थोरा बहर इस्तेमालु कया वञनि था। मतिलबु ईअं ई खणी चइजे, हूअं त काफ़ी 19 बहर आहिनि, पर सिंधी ॿोलीअ जी शाइरीअ जे अरकान तोड़ण जे लाइ, सम्झण जे लाइ मतिलबु थोरा ई बहर मतिलबु इस्तेमालु कया वञनि था। उहे ई आहिनि। पहिरियों बहर रमल। हिन बहर में फ़ाइलातुनि कमु ईंदो आहे। जेकॾहिं फ़ाइलातुनि जो रुकन बेत जे ॿिन्ही मिसरनि में 6 दफ़ा अचे त रिमल मुसदस चइबो आहे, ऐं जेकॾहिं 8 दफ़ा अचे त रमल मुसमिन चइबो आहे। उन खां सवाइ मिसर जे पोएं रुकन जे लिहाज़ खां इस्तेमालु थिए रमल मुसमिन महफ़ूज़ ऐं रमल मुसदस महफ़ूज़ चइबो आहे। हाणे फ़र्क़ु छा आहे, जे पोइनि मिसराउनि जे आख़िरी में अचे त पोइ महफ़ूज़ लफ़्ज़ वधी वेंदो आहे। ठीकु आहे। उन खां बहर हज़्ज। ॿियो बहर बहर हज़्ज। हिन बहर में मुफ़ाइलिन जो रुकन कमु ईंदो आहे। पोइ बहर में तव्हां ॿुधो त कहिड़ो रुकन कमु ईंदो आहे, हिन में वरी मुफ़ाइलिन कमु ईंदो आहे। ॿियूं सभु शइ साॻियूं आहिनि, सिर्फ़ु वज़न जे फ़र्क़ु आहे, अखर जो कहिड़ो, मुफ़ाइलिन जो। बहर हज़्ज ॿिया बि काफ़ी बहर आहिनि, पर सिंधीअ जी ॿोलीअ में सिर्फ़ु हिननि बहरनि खे वरितो वेंदो आहे। उमेद आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। इल्मु अदबी ऐं शाइरी जूं अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस।